सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर ऐं मरकज़ी पीटीआई अॻवान लियाकत जतोई ऐं संदसि भाउ अॻूणे एमपीए खैबर नासिन शाह एहसान अली जतोई जा तूफ़ानी दौरा विख विख ते गुलनि जी वर्खा कई। केएन शाह जे अवाम पारां बलदियाती इलेक्शन पारां पूरे तालके में पीटीआई पारां बीहारियल पैनलनि जी भरपूर हिमायत। लियाकत जतोई जूं मुख़्तलिफ़ जगहनि शेख मोहल्ला, यकीन शाह मोहल्ला, मीर कॉलोनी, बोरडी रोड, जरवार ॻोठ, डिग्री कॉलेज, जोखिया मोहल्ला में कॉर्नर गॾिजाणियूं थी गुज़रियूं, जंहिं बाद यूसी गाड़ी जी ऑफिस जो पिणु इफ़्तिताह कयो वियो। बलोच हाउस ते सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर लियाकत जतोई प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीपुल्स पार्टी अवामी पार्टी नाहे रही। ईंदड़ वफ़ाक़ी तोड़े सिंध हुकूमत पीटीआई जी हूंदी। मुल्क जो वज़ीर आज़म इमरान खान थींदो। प्रेस कॉन्फ्रेंस बाद हुन मुनक़िद करायल मुख्य जलसे में शिरकत कई, जिते फ़कीर मोहम्मद शेख लियाकत अली जतोई ऐं मुनीर अहमद शेख एहसान अली जतोई खे बोस्की जो पटको पिणु पारायो। उन मौक़े ते एडवोकेट शहबान मल्हा, डॉक्टर शाहनवाज़ गाडी, एडवोकेट लाल शाह, आबिद हुसैन बबर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।